मां कॾहिं दरगाह में न वई आहियां ईद जे करे या टिपिकल जेके मुस्लिम ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उहे कॾहिं न कयूं, बट मां ख़ाली एतिरो थी चवणु चाहियां कि असां अगरि हिक ॿिए खे रिस्पेक्ट था करे सघूं ऐं हिक ॿिए जो धर्म जो रिस्पेक्ट खे छा चइबो आहे सिंधीअ में। हाय माण्हू, आई होप तव्हां ठीकु आहियो। वेलकम बैक टू द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल। अॼु मूंखे तव्हां सां वेही करे मुंहिंजे ईद जे एक्सपीरियंसिस जे बारे में ॻाल्हाइणो आहे। पहिरीं ॻाल्हि, चङनि ॼणनि खे उत्सुकता थींदी आहे, हमेशह मूंखां पुछंदा आहिनि तूं एॾी सुहिणी सिंधी थी ॻाल्हाए, तूं सिंधी हिंदू आहे कि सिंधी मुस्लिम आहिनि। ऐं मूंखे ॾाढो गुस्सो ईंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे अरे भई खाली असां सिंधी चई था सघूं पाण खे, बसि ॿियो कुझु न। बट मां उन्हनि खे सम्झाईंदी आहियां कि मां सिंधी हिंदू परिवार में पैदा थी हुयमि, बट मुंहिंजे लाइ धर्म खां वधीक लैंग्वेज इम्पॉर्टेंट आहे ऐं असांजो सिंधी कल्चर इम्पॉर्टेंट आहे। त हिंदू या मुस्लिम मूंखे फ़र्क़ु न पवंदो आहे, थोरो सम्झाइण खां पोइ सम्झी वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी कि मां चङा साल लंडन में हुयमि। जंहिं महिल मां लंडन में हुयमि उन महिल मां सिंधी फिल्म फेस्टिवल कयो हुयो ऐं फिल्म फेस्टिवल जे चक्कर में, फिल्म फेस्टिवल जे दौरान मुंहिंजी चङनि सिंधियुनि सां सुञाणप थी लंडन में। सिंधी हिंदू, सिंधी मुस्लिम, सिंधी क्रिश्चियंस, जेके बि सिंधी आहिनि। मूंखे असां ख़ाली सिंधी आहियूं ईअं चवणु वणंदो आहे, बट जिन खे अञा डिटेल वणंदी आहे त मां उन्हनि लाइ ॿुधायां थी। त जेसिताईं मां लंडन न वई हुयमि तेसिताईं मूंखे ख़बर न हुई कि सिंधी मुस्लिम्स जो रहण हलण चलण जेको बि थींदो आहे उहो कीअं हूंदो आहे। ख़ाली किताबुनि में पढ़ियो हुयो सिंधी मुस्लिम्स जे बारे में। एंड पहिरियों दफ़ो मां जंहिं महिल उन्हनि सां मिलियमि, उन्हनि सां ॻाल्हायो, मां चयो अरे हे त साॻा ई माण्हू आहिनि, साॻी भाषा था ॻाल्हाइनि। एंड माना एॾो पंहिंजोपन लॻो ऐं हुयो बि, छाकाणि त भाषा कनेक्ट थी करे असांखे ऐं मूंखे भाषा ते ॾाढो भरोसो आहे। त उन दौरान सिंधी फिल्म फेस्टिवल जे दौरान ॾाढियूं सुठियूं साहिरपूं थी वियूं ऐं फिल्म फेस्टिवल जे विच में हफ़्तो क्रिसमस जी हॉलीडे हुई। त उते हिकिड़ा अदा आहिनि लंडन में, अदा अलीगुल मेतलो, जिन मूंखे इनवाइट कयो हुयो पंहिंजे घर ईद सेलिब्रेट करण लाइ। ऐं उहा मुंहिंजी लाइफ जी फर्स्ट ईद हुई। मां लास्ट में हिन वीडियो जे थोरो इंग्लिश में बि ॻाल्हाईंदमि, जिन खे सिंधी सम्झ में ईंदी आहे पर ॻाल्हाए न सघंदा आहिनि या जिन खे इंग्लिश बेटर सम्झ में ईंदी आहे, त उन्हनि लाइ इहो मां साॻियो सिमिलर कॉन्टेंट थोरो इंग्लिश में चवंदमि जीअं उन्हनि खे सम्झी सघनि मुंहिंजूं भावनाऊं। त मुंहिंजी उहा फर्स्ट ईद हुई उन्हनि जे घर एंड इट वॉज सो ब्यूटिफुल। ॾाढो सुठो एक्सपीरियंस हुयो। हिकु मिंट जे अंदरि हिंदू मुस्लिम सभु दिमाग़ मां मुंहिंजे निकिरी वियो, छाकाणि त एॾियूं ॻाल्हियूं, एॾियूं सुठियूं कचहरियूं, खाधो। मां वेजिटेरियन आहियां त चिकन बिरयानी वग़ैरह न खाई सघियमि, बट ॾाढो सुठो ईद जो खाधो। ऐं डॉक्टर अफ़साना मूंखे हुते मिलिया हुया, अदा अलीगुल मेतलो जी सॼी फैमिली, मुंहिंजी दुआ। जाम साहिरपूं थियूं, के साहिरपूं अञा ताईं आहिनि, ॾाढा सुठा माण्हू मिलिया, के त भेनरूं मिलियूं मूंखे। एंड सभु मां विसरी वियमि जेको बि पढ़ियो हुयो किताबनि में या माण्हुनि खां ॿुधो हुयो। ऐं मुंहिंजो जेको फर्स्ट हैंड एक्सपीरियंस हुयो, जेको पाण मूंखे ॾिसणु मिलियो, पाण मूंखे सिखणु मिलियो कि कोई तव्हांखे पंहिंजे घर थो घुराए एंड कीअं ईद मल्हाइजंदी आहे, सेलिब्रेट थींदी आहे, मल्हाइजंदी आहे, मल्हाईंदा आहिनि, सॉरी मुंहिंजी सिंधी माफ़ु कजो, किथे किथे मां ईअं अटकी पवंदी आहियां। त उन दौरान उहो त मूंखे माना सुबुह खां मां उन्हनि जे घर हुयमि, राति जो मां घर आयमि एंड जाम उन्हनि माण्हू घुराया हुया। त चङनि माण्हुनि सां मुलाक़ात थी, सभिनीनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। ऐं मूंखे सिंधी टोपी पाइणु ॾाढी वणंदी आहे, त मूंखे ईदीअ ते सिंधी टोपी मिली हुई। ईद ते ईदी ॾींदा आहिनि, माना जीअं असांखे ॾियारीअ ते ख़र्ची मिलंदी आहे असांखे, माना मुंहिंजे फैमिली में हिंदुनि खे। त मूंखे ईदी बि मिली सिंधी टोपी ऐं मूंखे स्टाइल करणु जाम वणंदी आहे सिंधी टोपी, त मां सिंधी टोपी पाती हुई। बट उन राति जॾहिं मां घर आयमि मूंखे क्लियरली यादि आहे, मां सोचां पई कि जंहिं महिल मुंहिंजा पप्पा ॿुधाईंदा आहिनि कि मुंहिंजा ॾाॾा चवंदा हुया कि सिंध में ईद एॾो ख़ुशीअ सां हिंदू सेलिब्रेट कंदा हुया, त इहे सभु आखाणियूं ॿुधियूं आहिनि, पढ़ियूं आहिनि, बट फर्स्ट टाइम मूंखे एक्सपीरियंस करणु मिलियो। ऐं मूंखे लिखणु पढ़णु ऐं जेको माण्हुनि जो ॿुधो आहे उन खां वधीक पंहिंजो जेको फर्स्ट हैंड एक्सपीरियंस आहे उन ते विश्वास करणु वणंदो आहे। त एॾो बि जेको मीडिया में हूंदो आहे उहो सभु केतिरो सच आहे केतिरो ग़लति आहे, इहो सभु मूंखे फर्स्ट हैंड ॾिसणु मिलियो। एंड सिंधी ॿोलीअ में एॾी ताक़त आहे कि एॾा सुठा रिश्ता ठाहिरायूं। मां उते अकेली रहंदी हुयमि लंडन में, सभिनी खां सुठियूं दोस्तियूं साहिरपूं मुंहिंजूं घटि माण्हुनि सां थियूं हुयूं, बट
जेको मूंखे प्यार मिलियो सिंधी मुस्लिम्स मां उहो त भई मां चई नथी सघां। एंड मां इहो वीडियो इन करे थी ठाहियां छाकाणि मूंखे तव्हां सभिनी खे ईद विश करणी आहे। पहिरियों मां तव्हां सां गॾु पंहिंजा थोरा फोटोज़ बि शेयर कंदमि। जीअं कि हे फोटो आहे, हे डॉक्टर अफ़साना मूंखे उते ई मिलिया हुया अलीगुल मेतलोअदा जे घर। एंड उते सिंध जो पींघो पियो अथनि, उन्हनि उहो पींघो सिंध मां घुरायो आहे, पंहिंजे घर में रखियो अथव। एंड सॼो ॾींहुं उन पींघे में वेठा हुयासीं असां, एॾो कचहरियूं कयो, सभु माइनि सभिनी भाइयुनि पोइ ॿारनि, ॾाढो मज़ो आयो, ॾाढो सुठो एक्सपीरियंस हो, मुंहिंजो फर्स्ट एवर ईद एक्सपीरियंस। उनखां पोइ वरी पोइ उन्हनि ॿिए साल घुरायो, पोइ मां वेंदी रहंदी हुअमि उन्हनि जे घर ईद ते जंहिं महिल बि उहो घुराईंदा हुया। एंड हे फोटो जेको आहे इहो दुआ आहे, इहो दुआ हिन छोकिरी जो नालो दुआ आहे जंहिंखे मां पंहिंजी भेण मञींदी आहियां। ॾाढी सदोरी छोकिरी आहे एंड ॾाढी सुठी छोकिरी आहे। त उहा जेकी टोपी मूंखे पातल आहे उहा हुनजे पप्पा मूंखे ईदी ॾिनी हो। उनखां पोइ हे जेको फोटो आहे इन ईद ते हे जेको मां ब्लाउज़ पातो आहे, इहो मुंहिंजे साड़ी जो घाघरे चोली जो ब्लाउज़ हुयो, ज़ारा जो स्कर्ट पातो हुयो ऐं इहो दुपट्टो बि मूंखे खदीजा आदि ॾिनो हुयो हिकिड़े प्रोग्राम लाइ, त उहो मां पातो हुयो। मूंखे स्टाइल करणु ॾाढो वणंदो आहे, त जेकी टोपी पातल आहे उहा बि मूंखे ईदी मिली। अॼु ताईं मां कॾहिं काई सिंधी टोपी वरिती न आहे, बट भॻवान जी महिर आहे मूंखे चङियूं टोपियूं आहिनि एंड सभिनी मूंखे सिंधियुनि ई ॾिनियूं आहिनि टोपियूं। त हा, आई रियली लाइक इट। हे जेको मुंहिंजो फोटो आहे इहो बि सॼो इहो मूंखे यादि आहे मां बस स्टॉप ते बीह करे हिकिड़ो माण्हू लॻे पियो, मां हुनखे चयोमांसि प्लीज़ मुंहिंजो फोटो कढ, छाकाणि मूंखे ॾिसणो आहे मां कीअं थी लॻां। टॉप एंड बॉटम मां ज़ारा जो पातो आहे, जेको जैकेट आहे मुंहिंजी मम्मी डिज़ाइनर आहे त मुंहिंजी मम्मीअ इहो डिज़ाइन कयो हुई। एंड मां नेकलेस वरितो हुयो न्यू लुक मां उहो, एंड टोपी पाती जेको कांचन सां मैच पियो थिए। मस्त मेकअप करे निकिती हुई। मूंखे यादि आहे मूंखे मुंहिंजे घर खां अदाए घर ताईं पहुचण में 2 कलाक लॻंदा हुया, 2-3 बसिस चेंज करणियूं पवंदियूं हुयूं, बट मां ख़ुशी ख़ुशी निकिरंदी हुअमि घर मां। 2 कलाक बस में वेही सॼो ॾींहुं उन्हनि जे घर सेलिब्रेट कंदी हुअमि। एंड हाणे मां उते न आहियां त मां ॾाढो मिस थी कयां उहे कचहरियूं, उहे ॻाल्हियूं, उहो वक़्तु एंड उन्हनि माण्हुनि सां मिलणु। एंड मूंखे इहो वीडियो इन करे ठाहिणो हुयो छाकाणि मूंखे तव्हांखे चवणो हुयो कि जेको असांजे पुरखनि जो रहियो हुयो घर सिंध, एंड जेको असांजा पुरख असां लाइ आखाणियूं छॾे विया। मां नथी चवां कि सभिनी खे सुठो एक्सपीरियंस थियो पार्टीशन महिल, सफ़ा न, मूंखे ख़बर आहे कंहिंजो ख़राबु एक्सपीरियंस थियो, कंहिंजो सुठो थियो, ऐं मां हुनखे रिस्पेक्ट थी कयां, मां इज़त थी कयां हर कंहिंजे एक्सपीरियंस जी, जेको जिन एक्सपीरियंस कयो पार्टीशन महिल। मां नथी चवां असां उहो विसारे करे अॻियां वधूं, बट आई थिंक हाणे के ॼणा जेके नफ़रत रखनि था दिलि में, आई डोंट नो, मूंखे क्वेश्चनिंग करणु वणंदो आहे कि छो नफ़रत आहे। एंड इहो तव्हां ॿुधो आहे कि तव्हां एक्सपीरियंस कयो आहे, यू नो। एंड जनरलाइज़िंग असां न कयूं कि न यार सभु सिंधी मुस्लिम्स ख़राबु हूंदा आहिनि या सभु सिंधी हिंदूस बिज़नेसमैन थींदा आहिनि, ईअं न हूंदो आहे। त इहो ख़ाली जनरलाइज़िंग करण जे बदिलां मां चयो मां तव्हां सां पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कयां कि मुंहिंजो एक्सपीरियंस जेको रहियो लंडन में सिंधी मुस्लिम सां, उहो ॾाढो सुठो एक्सपीरियंस हुयो। एंड मूंखे त इहो चवण बि नथो वणे सिंधी मुस्लिम सां, ख़ाली सिंधी चऊं। बट हा, मां मिस थी कयां ईद सेलिब्रेट करणु, ठही सभिनी वेठी आहियां वीडियो कढणु। असांजो जेको कल्चर आहे, जेको सिंधी कल्चर आहे, अगरि असां ॾिसूं त असांजो कल्चर फेमस आहे सूफिज़म लाइ, कि कोई बि कहिड़े बि धर्म जो हुजे असां सभिनीनि खे एक्सेप्ट कंदा। सॉरी अगरि तव्हांखे इहो भाषण थो लॻे, मां हिते कोई प्रवचन ॾियण न वेठी आहे, बट मूंखे तव्हां सां शेयर करिणो आहे कि असांजो जेको सूफ़ी कल्चर आहे, सिंधी कल्चर आहे, उहो फेमस आहे हिकदमि पोलाइट हुजण लाइ, सभिनी खे पंहिंजे यू नो भाकी पाइण लाइ, रिस्पेक्ट करण लाइ। एंड तव्हां अॼु जा कलाकार ॾिसो, वंदना निरंकारी, जतिन उदासी, सैफ समेजो, अबिदा परवीन, इहे जेके असांजा सिंधी सिंगर्स रहिया आहिनि, उन म्यूज़िक जे थ्रू केॾो असांखे सेखारियो अथऊं। तव्हां इन कंहिं बि कलाकार जे वीडियो जे हेठां अगरि तव्हां ॾिसो यूट्यूब जे, आबिदा परवीन, सैफ समेजो, वंदना, जतिन, इवन दिवेन हज़ारी, भावेश, जेके बि सिंधियत ते वीडियोस ठाहिनि था, तव्हां ॾिसो हुननि जे कॉमेंट्स ते, इवन मुंहिंजे वीडियोस जे कॉमेंट्स में केॾो खोड़ प्यार माण्हू लिखंदा आहिनि। ऐं हर कोई लिखंदो आहे मां थटा मां आहियां, मां हाला मां आहियां, तव्हांखे तव्हांजी सिंध मिस थी करे। एंड उहो ॾिसी करे एॾो मूंखे ईअं सुठो लॻंदो आहे कि अॼु बि उहो ई प्यार असां सभिनीनि जे विच में आहे जेको हमेशह हूंदो हुयो। हा, ऑफकोर्स थी पार्टीशन, बट हाणे आई थिंक उहो वक़्तु आयो आहे कि असां
उन्हनि ॻाल्हियुनि खे एक्सेप्ट कयूं, रिस्पेक्ट कयूं कि ठीकु आहे, हा थियो, बट सभु माण्हू ओड़ा न आहिनि एंड जेको थियो उहो चङनि भलनि जे हथ में न हुयो एंड हाणे असां उहो वैर छॾे करे अॻियां वधूं। सॉरी अगरि तव्हांखे इहो प्रवचन लॻो त। मूंखे ख़ाली 2 मिंट इंग्लिश में ॻाल्हाइणो आहे, अगरि जिन खे सिंधी घटि वधि सम्झ में ईंदी आहे बट चाहिनि था इहो वीडियो सम्झणु त तव्हां प्लीज़ शेयर कजो इहो वीडियो उन्हनि माण्हुनि सां जिन माण्हुनि खे तव्हांखे लॻे थो इहो वीडियो वणंदो। सो here I am, sat in London, Freudian slip. So here I am, sat in Bombay, thinking about my London days where I used to go and celebrate Eid with my Sindhi Muslim friends, because people like to know whether I'm a Sindhi Hindu or a Muslim. I was born in a Sindhi Hindu family. I do not believe in divisions, and I like styling myself. That's why I'm wearing this. And also I genuinely have had the best time with my Sindhi Muslim friends. Until I had shifted in London, I had only read about Sindhi Muslims in Rita Kothari's The Burden of Refuge, and I had read so much about Sindhi Muslim, Sindhi Hindu, partition of course, but when I was in London I got to experience firsthand how it feels like when you actually meet people who talk your language and they don't have to be the same religion, you know. I celebrated quite a few Eids at Ada Aligul Metlo's house, and it was so wonderful spending time with them. Within a minute of, you know, being at their house, meeting so many people who would come for Eid celebrations there, I would forget that there's a religion difference, and fun-filled conversations, kacheris, good food, just a lot of good times spent together, so many pictures together. And at the end of the day I would realize, oh wow, that was an Eid celebration. And then it became a part of my, you know, what do I call it, it became a part of just celebrating. And I generally love celebrating anything and everything in life, but that is besides the point. I would get invited for Eid celebrations, I would go there, have the best time, and up till now I have some really close friendships which blossomed because I attended those Eid celebrations. And I guess what I'm trying to say here is, as a young Sindhi YouTuber, as a young Sindhi female YouTuber, I am not asking anybody to discard what their grandparents have gone through because of partition. Of course partition happened, we agree what happened during the partition. Not everybody could arrive safely, not everybody had the best experience, many people lost their lives, and I acknowledge and respect all of that. But as the second, third, what generation am I? I'm not the best with math. So my father's father, my grandfather, moved from Shikarpur to Bombay. Second generation, third. Anyway, so my point is, I think as a young Sindhi female YouTuber, what I want to do today, and believe me when I say this, I have met a lot of youth when it comes to Sindhi Hindus, Sindhi Muslims, young generation, you know, people in their teens, teenagers, early 20s, late 20s, 30s, and I have had these conversations with them, and I think we all just want to be us, you know, without the religion barrier. I am so happy that their religion didn't divide us, especially on Eid celebrations, but it's our love for the same language that has connected us. And I strongly believe in the power of language. If I can understand your language, your mother tongue, I don't see a difference between you and me, you know. Language really is a huge power. I am so glad I went to all these Eid celebrations, because I don't see a difference between Sindhi Muslims and Sindhi Hindus. We have the same shared traditions, we have the same shared culture, same food, same language. I mean, yeah, I think as a young generation today, I think it's time for us to write a new history. I genuinely do believe that. I just wanted to sit here, share some of my memories with you, show you some of the pictures, and tell you that I'm missing Eid. I'm missing all my Eid presents. हाणे मां तव्हां खां आज्ञा दे वठां, मां वञा थी, मिलनी मां ॿिए वीडियो में. मूंखे बस इहो वीडियो ठाहिणो हो, तव्हांखे खोड़ प्यार मोकिलणो हो, खोड़ ईद जूं विशिस. मां कॾहिं दरगाह में न वई आहियां ईद जे करे, या टिपिकल जेके मुस्लिम ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उहे कॾहिं न कयूं, बट मां ख़ाली एतिरो थी चवणु चाहियां कि असां अगरि हिक ॿिए खे रिस्पेक्ट था करे सघूं, ऐं हिक ॿिए जो धर्म जो, यू नो, रिस्पेक्ट खे छा चइबो आहे सिंधीअ में,
तव्हां सम्झी वियो न, माना ईअं विढ़णो न आहे, प्रेम सां ठीकु आहे, तोखे जेको खपे कर, मूंखे जेको खपे मां कंदुमि, प्रेम प्यार सां हली था सघूं हिक ॿिए सां, त मूंखे कोई प्रॉब्लम नथो लॻे। एंड आई एम नॉट हियर सिटिंग एंड आस्किंग समवन और रिक्वेस्टिंग पीपल टू get converted or something. I'm just here genuinely celebrating the festival of Eid, being a Sindhi Hindu girl, and it is okay for us to just respect each other's religions. Nobody's asking anybody to get converted or just follow certain practices or rituals. I don't go to a mosque to, you know, on the day of Eid. No, I don't follow any of those Muslim rituals and traditions. But I like being with my friends who happen to be Muslim and who just happen to be you know, Sindhi Muslim. So yeah, I just wanted to share that with you guys, and I think it's really time for us to write new history. I hope तव्हांखे इहो वीडियो वणियो। मुंहिंजी कैमरा जी बैटरी फ्लैश थी करे, ख़तम थियण वारी आहे बैटरी। मां हाणे वञा थी। तव्हांखे खोड़ प्यार, ईद मुबारक सभिनी खे, जिते बि आयो ख़ुशि हुजो, एंड मिलूं था ॿिए वीडियो में। अगरि तव्हांखे हिन वीडियो में काई ॻाल्हि न वणी मुंहिंजी जेकी मां चई, त भुल चुक माफ़ कजो। मूंखे ख़ाली बसि तव्हां सां पंहिंजा राया शेयर करणा हुया, ईद जो यादूं ताज़ियूं करणियूं हुयूं ऐं तव्हांखे ईद विश करणी हुई। प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, एंड घंटी वॼाइजो प्लीज़, उन बिना कोई मतिलबु ई न आहे सब्सक्राइब करण जो। एंड कमेंट्स में ॿुधायो तव्हां पंहिंजी ईद कीअं था मल्हायो। ईद जूं तव्हां सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं। ईद मुबारक। खोड़ खोड़ प्यार।